नंढा रहेसे न छोकरी खे भॼाइण में सिकूआ ऐं मूंखे पूरी पूरी पका थी इहो रुंडो इन कुधे कम में उन्हनि सां शामिल आहे। पर अञा ॿियो बि मूंखे दिलि में हिकिड़ो वहम गुमान वेठल आहे त किथे इन सॼे ड्रामे में मुराद ऐं शेरल जो हथ बि थी सघे थो। मूंखे लॻे थो त हिन छोरी भॼण में हिननि खे पूरी पूरी ख़बर वारा इहे बि शामिल हूंदा। छा शेरली मुराद वारा बि रूंडे जीअं एॾो किरी सघनि था? बाबा साईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, तव्हां ई मूंखे खणी सम्झायो त उन राति पहिरें ते मूं वारस खे छॾियो हो जेको ॿी घिटी में बीठल हो ऐं रूंडे जे दर ते बीठल हुया मुराद वारा। हाणे तव्हां ई मूंखे ॿुधाए आहे हेतिरी छोरी हेतिरो दिमाग़ रखंदड़ हिन हेॾनि सारनि उठनि शेरल ऐं मुराद जे साम्हूं इन्हनि जी अखियुनि में धूड़ विझी निकिरी सघे थी? सलाहूं आहिनि बाबा, सलाहूं आहिनि। छोकिरी जे निकिरण खां पोइ ई फायर थियो हो फायर बाबा, मञा थो थियो हो फायर। पर इहा सोचल सम्झल हिकिड़ी साज़िशी सिकू खे सम्झाए मोकिलियो वियो त जीअं ॻोठ छॾे ॿाहिरि वञो त हिकु फायर कजो त जीअं असां पोयां को न को ड्रामो मचाए सघूं। बाबा साईं जेकॾहिं इहो फायर न थिए हा त हिननि वटि कूड़ हणण जो त को उज़ुर ई कोन हो न। हाणे त हिननि वटि हज़ार बहाना, हज़ार ॻाल्हियूं, कुझु बि चवंदा। राग पाट जा त उअं ई माहिर आहिनि, हर सुर ॼाणनि था। सवल मूं शेरल खे हिते घुराए ऐं दिलि ते हुनजी बेइज़ती कई आहे ऐं हुनखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी आहे। वॾा आहिनि 2 ॾींहं बाबा साईं, वॾा आहिनि, 2 ॾींहं तमामु वॾा आहिनि। हिन कमीड़नि खे त हिकु पल जी बि मोहलत न ॾिजे हा बाबा साईं, 2 ॾींहं वॾा था थियनि। सवल तूं ॿुधाए त तो छा सोचियो आहे? बाबा साईं जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे न त इन सभिनी मस्त उठनि खे ॿधी मां पंहिंजे उताक ते वञी पंहिंजे हिसाब किताब सां इन्हनि खां पुछाणो कयां, जेकॾहिं अव्हांजी इजाज़त हुजे त। सवल मूं हुनखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी आहे ऐं तव्हांखे बि 2 ॾींहं सफ़र करणु घुरिजे। बाबा साईं अॻियां जेकॾहिं जवान हुजनि या मुड़ुस माण्हू खे कौल फेल जा पका हुजनि त उन्हनि जे कौल ते भरोसो करे खणी हुननि खे ॾींहं ॿियनि जी मोहलत ॾिजे बि ऐं सब्र बि कजे। पर बाबा साईं अव्हां जेका उन्हनि खे मोहलत ॾिनी आहे न उन में हू पाण संभाले वठंदा। इन करे चवां थो बाबा साईं त उन्हनि खे का बि मोहलत न ॾियो, का बि रिआयत न कयो। अहिड़ो त उन्हनि सां हशर कयूं जो हुननि जूं वायूं पताल थी वञनि। सवल मां मञा थो त उन्हनि तरफ़ां तव्हां सां नाइंसाफ़ी थी आहे, पर हिकु चङे हुजण जे नाते मां हुननि खे 2 ॾींहं जी मोहलत ॾिनी आहे, मूंखे ॾियणु घुरिजे। कयां थो सब्र बाबा साईं, ज़र जो वटो पी ॾींहुं ॿ मां सब्र कयां थो। पर बाबा साईं यकीन ॼाणजो जेकॾहिं 2 ॾींहंनि में इहा छोकिरी दर ते मुंहिंजे मोटी न आई त इन मुराद ऐं शेरल समेत रूंडे वारा मुंहिंजे दर ते ॿधल हूंदा ऐं पोइ उन्हनि सां जेको मां हशर कंदुसि उन खां पोइ महिरबानी करे बाबा साईं तव्हां हुननि जे विच में न अचिजो। ठीकु आहे सवल, 2 ॾींहंनि खां पोइ जीअं तव्हां चवंदव तीअं थींदो। तव्हांखे उन्हनि खां पुछा करण जी पूरी पूरी आज़ादी हूंदी ऐं जेका तव्हां सज़ा उन्हनि खे ॾींदव मां उन जे विच में न ईंदुसि। 2 ॾींहं मुंहिंजे लाइ 2 सालनि जे बराबरि आहिनि बाबा साईं, पर तव्हांजे करे ज़हर जो वटो पियां थो। पर हिकिड़ी महिरबानी कजो बाबा साईं त 2 ॾींहंनि खां पोइ अव्हां विच में न अचिजो, छो त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।